नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जो टाउन लखी आहे। हिन टाउन जी माहाना बजट 2 करोड़ 60 लख ऐं कुझु हज़ार ॿुधाई पई वञे। जॾहिं त 400 खां मथे हिन टाउन में मुलाज़िम बि कमु कनि था। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन शहर जी, हिन टाउन जी एॾी का वॾी आबादी कोन्हे, हिकिड़ो नंढड़ो टाउन आहे, पर एॾी सारी वॾी बजट ऐं एॾनि सारनि मुलाज़िमनि जे हूंदे शहर जो जेको हशर नशर आहे, सफ़ाई सुथराई जे हवाले सां हुजे या तरक़ी डेवलपमेंट जे हवाले सां हुजे, घिटियुनि में पेवर ब्लॉक जे हवाले सां हुजे या जेको स्ट्रीट लाइट आहे उनजो कोई इंतज़ाम कोन्हे। हर पासे खां शहर जेको आहे उहो खंडरात जो शिकार लॻो पियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हितां जो जेको चेयरमैन आहे दीदार भुट्टो, उन जी जेका परफॉर्मेंस ऐं कारकर्दगी आहे उहा कंहिं बि क़िस्म जी साराह जोगी नथी महसूसु थिए। असां अपील कंदासीं हितां जे MNA शहरियार ख़ान मार ऐं MPA आरिफ़ ख़ान मार खे त महिरबानी करे हीअ अव्हां जो शहर आहे पंहिंजो, हिन ते ख़ुसूसी तवजो ॾियो। हीअ जेको लखी शहर आहे इहो कंहिं बि हवाले सां को मॉडल शहर नथो थी सघे। घटि में घटि जेका वधि में वधि इस्पताल हुई, जेका कुझु न कुझु लखी जी इस्पताल हिकिड़ो काउंट कई वेंदी हुई त हिते कुझु न कुझु परफॉर्मेंस आहे, पर हिन वक़्तु लखी जी इस्पताल बि काफ़ी पोइते हली वई आहे। ऐं हिन वक़्तु लखी जे इस्पताल खे जेको मौजूदु आहे MSR डॉक्टर ख़ादिम भट्टी, उन इस्पताल खे सॼो कबाड़ो करे छॾियो आहे। कंहिं बि क़िस्म जी का सहूलियत इस्पताल जे अंदरि न आहे। ॿिए पासे जेको चेयरमैन साहिबु आहे उन वरी पूरे शहर खे जेको आहे खंडरात में तब्दील करे छॾियो आहे। तव्हां ॾिसो इहे शहर जी हालति लॻी पई आहे। लखी टाउन आहे ऐं लखी टाउन जी बजट पूरे ज़िले जे समूरनि टाउननि खां मथे आहे, जॾहिं त उन में जेके मुलाज़िम आहिनि उहे बि सभिनी टाउननि जा तव्हां मिलायो मुलाज़िम त वञी ज़रे घटि उन जा मुलाज़िम एतिरा था बीहनि, 400 खां मथे मुलाज़िम ॿुधाया पिया वञनि। त हाणे इहो वधीक चेयरमैन जो कमु आहे त मुलाज़िमनि खां कमु वठे। ऐं असां वटि हिकिड़ो वॾे में वॾो जेको अलमियो आहे उहो इहो बि अलमियो आहे त जेके टाउन आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके चेयरमैन आहिनि उहे पंहिंजी ज़िम्मेदारी एतिरी सम्झनि था त असांखे सिर्फ़ु सफ़ाई कराइणी आहे बसि। ऐं पब्लिक बि जेको आहे उहा बि एतिरी शऊर खां आरी ऐं घटि शऊर रखंदड़ आहे जो उहे बि माना सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु टाउन खां इहो मुतालबो कंदा रहंदा आहिनि त असांजी सफ़ाई नथी थिए, नालियूं साफ़ु नथियूं थियनि, नाली न लॻी आहे ऐं क्रास टुटल आहे, अलिफ आहे, बे आहे। पर टाउन खां जेको आहे तो टाउन खे पूरे शहर, टाउन जी ज़िम्मेदारी बणिजे थी त पूरे शहर खे हिकिड़ो मॉडल टाउन बणाइनि। उन में न सिर्फ़ु स्ट्रीट लाइट जो जेको आहे इंतज़ाम आहे तमामु उन्हनि खे जे मथां फ़र्ज़ु बणिजे थो, पर CCTV कैमराउनि जे ज़रिए शहर जी सिक्योरिटीअ खे यकीनी बनाइण बि उन टाउन जी ज़िम्मेदारीअ में अचे थो पियो। त उन सां गॾोगॾु जेको आहे शहर में टाउन जे अंदरि जेके ग़रीब आहिनि या उन्हनि जे घर तामीर कराइण जे हवाले सां कुझु बजट आहे, उन सां गॾोगॾु ॿियूं जेके मुख़्तलिफ़ जेके मदूं आहिनि उहे उन्हनि ते टाउन जी ज़िम्मेदारी बणिजे थी। तालीमी इदारनि ते उन्हनि खे ख़र्चु करिणो आहे। सॼे स्कूल जी बिल्डिंग न सिर्फ़ु तामीर कराइण जी ॻाल्हि त नथी करे सघिजे, पर स्कूलनि जे अंदरि थोरो घणो रिपेयरिंग जो कमु आहे, को उते वाटर प्लांट आहे, टैंकी आहे पाणीअ जी, उन सां गॾोगॾु को कूलर आहे, उन सां गॾोगॾु कोई मटीरियल आहे, उन हवाले सां टाउन जी ज़िम्मेदारी बणिजे थी त उहे कमु कनि। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेके असांजा मिड़ई टाउन्स आहिनि चेयरमैन, उहे पंहिंजे फ़र्ज़ में इहे शयूं सम्झनि ई नथा, न पब्लिक उन्हनि जी का कन माट करे थी त इहे बि तव्हांजे ज़िम्मेदारीअ में शयूं अचनि थियूं पियूं। सो हीअ जेको लखी टाउन आहे उन में वधीक अचो त ॾिसूं त जेके शहरवासी आहिनि उहे इन मुतालिक़ कहिड़ा था वीचार वंडनि। महीने में 15 ॾींहं या सफ़ाई कंदा आहिनि, पर शहर के लिए हवा बाबा लहे थी उनमें जो असांखे 10-15 ॾींहं थी हाणे ते रोज़ी ते वेठा आहियूं। तव्हां रोज़ी भली कयो, ईंदा आहियूं सियारो सॼो वेंदा माना जेको आहे त तव्हां भली सां वियो, पर टाउन वारा त रोज़ अची सफ़ाई था कनि। 400 मुलाज़िम आहिनि यार, पगारूं था खणनि। ऐं रोज़ बि नाले जी सफ़ाई न थींदी आहे, वधि में वधि रोड जी सफ़ाई रोज़ कंदा आहिनि। रोज़ रोड जी कचिरो बचिरो जेको थींदो आहे उहो तव्हांजे साम्हूं माना हे ॾिसो, हे नालो आहे, इन में एॾी सारी गंद पियो आहे यार, हे सालनि जो गंद लॻो पियो आहे। ईंदा आहिनि भाई क़िस्म जी जे कढी वेंदा आहिनि कचिरो, उन खां पोइ ते भरे पियो हूंदो आहे। ईंदा आहिनि बसि लप जेको थोरी कढी करे ॿ ॾेखारे जे माना त वरी वापसी बंदि करे हलाए वेंदा आहिनि। अच्छा, करदा आहिनि नॉर्मल कढी करे बसि बंदि कंदा आहिनि। इहो माना रोज़ ईंदा आहिनि या महीने में हिकु दफ़ो ईंदा आहिनि? महीने में हिकु चकर ईंदा आहिनि। अच्छा, त हे टाउन वारा बाक़ी छा था कनि? अच्छा,
त हितां शहरी बि कोन था ॻाल्हाइनि पिया। कोई कचहरी न तो कोन अचनि था सुबुह जो असुर न ईंदा आहिनि लकड़ी लकड़ी तो थे गंदी थो त हेॾे जाम पियो आहे हे बि आहे माना पर मेन नालो आहे उहो त साफ़ु कर न हे माना ॾिसो त सही जेको आहे न हे नालो हो अॼु भरियो पियो आहे हा हीअ बि माना जेको आहे तो भरियो पियो आहे माना हेॾो ॾिसो जेको आहे त नालो आहे हेॾो सारो गंद पियो आहे टाउन वारा नथा अचनि छा सफ़ाई करणु 15-20 ॾींहं अची करे सफ़ाई करे वेंदा आहिनि भई जॾहिं सफ़ाई पंहिंजे 6 महीने खां पोइ ईंदा आहिनि करणु असां बि चवंदा जेकॾहिं ढकड़ा बि लॻनि त ॾाढो भलो आहे ॿार निकिरण जो हूंदो आहे भलाई थिए थी हितां माना जेको आहे तो ॾाकण था कोई ॿार लांदे किरी बि सघे थो हीअ दुकानु आहे माना ॾिसर ढकल आहिनि ऐं उन सां गॾो गॾु बदबू बदबू त बाक़ाइदा पाणी जी अगरबत्ती मारी आहे सफ़ाई करे पाण दुकान जी अगरबत्ती मारे छॾी आहे त ढकंदा पर कॾहिं बि अगरबत्ती 10 मिंट हलंदी 15 मिंट हलंदी वरी साॻियो तपी तव्हांखे ॼाण आहे त हिते टाउन जी माना बजट घणी आहे महीने जी असां ॿाहिरां जा आहियूं सखर जा आहियूं अच्छा सुबुह जो ईंदा आहियूं शाम जो रोज़ी करे वरी हलिया वेंदा आहियूं ख़बर न आहे तव्हांखे जेकॾहिं असां ॿुधायूं त हिन टाउन जी बजट 2.5 करोड़ आहे महीने जी त पोइ उन उहे 2.5 करोड़ काॾे था वञनि सफ़ाई करे था कनि असांजी सम्झ बि बाबा रात में भलाई थिए थी बाबा हीउ जेको नालो गुज़रे थो पाणीअ जो जेको ड्रेनेज जो इन जी जेका हितां जा अमलो सफ़ाई कंदो आहे डेली अमलो डेली सफ़ाई न कंदो अरे क़िस्मत ईंदा आहिनि पर 3 महीने में 4 महीने में ईंदा आहिनि अमलो डेली सफ़ाई न कंदो ऐं असांखे तकलीफ़ बि न आहे अच्छा त तकलीफ़ छा आहे तकलीफ़ हिते बदबू बि अचे थी इलाही बीमारी बि फैलिजे थी किन बि थिए थो असांजे दुकान लेडीज़ जो कमु आहे ॿार बच्चा अचनि था हुनखे किरण जो बि ख़तरो आहे हुनखे धक लॻण जो बि ख़तरो आहे इलाही इन मां बदबू मां अलाए केतिरियूं बीमारियूं थी फैलिजनि अच्छा ॿियो दर मां तव्हां शहरी आहियो त तव्हांखे ख़बर आहे त हिते सफ़ाई अमलो या टाउन जो अमलो घणो आहे हिते टाउन जो अमलो अलहमदिल्ला सही आहे उहा वक़्तनि न केतिरो आहे माना इहो ख़बर कोन्हे 400 खां मथे मुलाज़िम आहिनि तव्हांखे मां तव्हांखे ॼाण ॾियां ऐं 400 मुलाज़िम लकी शहर को एॾो वॾो कोन्हे को जेकॾहिं माना जेको आहे त मुंहिंजे ख़्याल में 5 क़दमनि ते हिकिड़ो मुलाज़िम ॿियारनि बि टोटल शहर माना जेको आहे कवर थी वञे त उनजे बावजूदि शहर जी हीअ सूरत हाल आहे तव्हांखे अफ़सोस थिए थो हिन शइ जो जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेकॾहिं 400 मुलाज़िम आहिनि ऐं पोइ एतिरो कमु नथो थिए त पोइ इहा अफ़सोस जी ॻाल्हि आहे भला हिन जी तव्हांखे गंद किचिरो माना हिन में पहिला सफ़ाई न करणु ईंदा आहिनि छा हितां जा टाउन जा ईंदा आहिनि इहे असांखे चीज आहे शायदि असां ॾेई सघूं था रोज़ ईंदा आहिनि रोज़ त हाणे कोन हिन जी बाक़ी 8 ॾींहं 15 ॾींहं महीने जेको आहे हिन जी सफ़ाई थींदी आहे वाक़ई अच्छा सफ़ाई अच्छा तव्हांखे त ख़बर आहे त हिते टाउन में मुलाज़िम घणा आहिनि माना जेको आहे अगरि मां तव्हांखे ॿुधायां त हिते टाउन में 400 खां मथे मुलाज़िम आहिनि त उन्हनि जी इहा माना कारकर्दगी ऐं परफॉर्मेंस मां तव्हां मुतमइन आहियो माना ईअं हूंदी आहे इहा नालो ईअं माना गंद तां भरियल हुजे महीने में सफ़ाई करणु अचनि 400 मुलाज़िम छा था कनि उन खां सवाल थी थो सघे तव्हां बि शहरी आहियो चेयरमैन त हितां अवाम जे वोटनि ते मुंतख़ब थियो आहे न हाणे त हिन वक़्तु चेयरमैन आहे न चेयरमैन जे कम में मुतमइन आहियूं असां अलहमदिल्ला कहिड़ो कमु मुतमइन आहियो छा कयो आहे हुन हे मसाला हल थियण जहिड़ा त न आहिनि न बुज़ुर्ग न मिसाल आहे कहिड़ो माना हुन कमु कयो आहे उहो बि हिकु ॿुधायो का त जेका तारीफ़ जे क़ाबिल हुजे जेके उन जे वस में हूंदा जेके उन जे वीचारनि जे हथ में हूंदा त उहे कहिड़ा आहिनि मिसाल आहे हिकिड़ो कीअं सम्झायो थोरो तव्हां चओ था न त कम मां मुतमइन आहियो ठीकु हीअ जेको आहे टाउन लखी आहे ऐं टाउन अमले जी तव्हां कारकर्दगी ऐं परफॉर्मेंस माना ॾिठो हीअ जेका लिन गिटी आहे परियों दरवाज़ो आहे कंहिं घर जो शहर आहे केॾी महिल कंदा आहिनि माना रोड ते ॿुहारी ॾींदा आहिनि नाले जी सफ़ाई केॾी महिल कंदा आहिनि महीने 2 महीने कंदा आहिनि माना जेको आहे नाले जी सफ़ाई हीअ माना तव्हां लखी जो टाउन आहे लखी टाउन जी तव्हां ॾिसो त सही अंदरि जेको आहे नाले में सालनि जो गंद किचिरो तव्हांखे माना नज़र ईंदो सफ़ाई वक़्तु माना तव्हां सिचुएशन ॾिसो ही लखी में मौजूदु जेको आहे उहो
गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लखीअ जी गेट आहे। हे मेन माना जेको आहे रस्तो आहे, मेन जेको रोड आहे जितां ॿार ईंदा वेंदा आहिनि। हाणे हे माना जेको आहे हालत आहे। हे तव्हां ॾिसो त छा माना गंदगीअ जा ढेर लॻा पिया आहिनि। ऐं हीअ जेको आहे त मथां लॻो पियो आहे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लखी। इहा गेट जी सिचुएशन आहे। ही गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लखीअ जी गेट जे लॻोलॻि तव्हांखे जेके आहिनि गंदगी ॾेखारे रहिया आहिनि। जेका आहे उहा तव्हां ॾिसो ड्रेनेज जी नाली गॾोगॾु हुन जी दीवार सां निकिरे थी पई। तव्हांखे माना ही जेके आहिनि जेके नज़ारा ॾेखारियूं था पिया टाउन लखीअ जी, तव्हां ना हली ॾिठो। ये गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लखीअ जी मेन जेका आहे भित आहे दीवार आहे उन सां लॻोलॻि जेको ड्रेनेज जो जेको आहे नाली आहे सफ़ाई जे करे कंदा त इहे शबर फुटी वञे त महीननि जी सफ़ाई न आहे थियल। हे त माना जेको आहे त इहा मेन दीवार आहे गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल लखी जी। हे उन सां गॾोगॾु जेको आहे उहा ड्रेनेज जी नाली निकिरे थी। हीअ तव्हां हुनजी हालत ॾिसो। हे ब्लॉक हिन महिल ताईं टाउन वारनि न हणायो। पंहिंजी मर्ज़ी करण जी हणाईंदा बि त असांखे फ़ाइदो आहे, न हणाईंदा पंहिंजो नुक़सानु कंदा। हा त उन्हनि जी एॾी सारी बजट आहे, अगरि किथे था ख़र्चु कनि जो हिते पेवर बि नथा हणाए सघनि। नालियूं पाण साफ़ कंदा आहियूं त पेवर छा हणाईंदा भाऊ। असां सेठ अच्छा, ये नालियूं तव्हां पाण साफ़ कंदा आहियो? ईंदा आहिनि हफ़्ते में हिकु ॾींदा आहिनि, पर जेके ॿिया ॾींहं असां पाण कंदा आहियूं। असां डेली न ईंदा आहिनि, ॿिए ॾींहुं न ईंदा आहिनि, हफ़्ते में हिकु दफ़ो ईंदा आहिनि। हफ़्ते में हिकु दफ़ो? हा, पेवर हणंदा त असांखे पाण नुक़सानु घणो आहे। पाण जेको ईंदो आहे पाण घिटी भरिजी वेंदियूं आहिनि। घरनि जो सफ़ाई जो पाणी जेको आहे या ॿियो टियों घिटीअ में किरे थो त गप खिचल थो थिए। सही। मुलाज़िम त केतिरा आहिनि, बजट बि करोड़नि रुपयनि में आहे। किथे था भाई ख़र्चु कनि? उहो हाणे ख़र्चु किथे था करनि, उहो हाणे उन्हनि खे साहबनि खे ख़बर आहे, असांखे त ख़बर ई न। ठीकु आहे। हाणे कोशिशि इहा करनि त असांखे ब्लॉक हणाए ॾियनि। असां त बार बार अर्ज़ु कंदा आहियूं। हीउ कहिड़ो मेलो आहे? हे साईं कुंभर महल आहे। कुंभर मेलो लखी टाउन जो कुंभर मेलो आहे। ऐं हीअ जेका मेन घिटी आहे, मेन घिटी ॿिन्ही पासनि खां माना बाग़ात घर आहिनि वॾा। हीअ घिटी असांजी वञी करे लाड़काना रोड सां लॻंदी आहे। रोड सां लॻंदी आहे। लाड़काना रोड सां लाड़काना रोड ताईं रोड जेको आहे न ईअं ई आहे। ईअं ई आहे? अञा हिन खां बि किनो आहे, पाण सां मिटी भराई आहे। अच्छा, हे बि तव्हां कुझु न कुझु हिनखे सेट कयो आहे? सेट कयो आहे त अलहमदिल्ला। मूं असांजो आहे साईं दीदार साहब भुट्टो साहब। अलहमदिल्ला उहो पंहिंजे हिसाब सां कमु करे थो। छा कमु करे थो? पंहिंजे हिसाब सां माना जेको बि थींदो अथसि पंहिंजो करे। कहिड़ो मिसाल आहे? कहिड़ो कमु कयो अथईं? सफ़ाई जे हिसाब सां पंहिंजो लॻो पियो आहे। नाला हुन भला ठाराया आहिनि। नालनि में गंद लॻो पियो आहे। मां त रिकॉर्ड कंदो आहियां, मां त गंद हेॾो गंद पियो आहे। करनि था, मां ॾिसंदो आहियां न। 2.5 करोड़ रुपया महीने जी बजट आहे, माना सिर्फ़ु सफ़ाई कराईंदो बसि। हाणे वधीक हाणे उन्हनि जी ख़बर आहे। बाक़ी कारकर्दगी अथसि कहिड़ी दीदार बुढे जी? पंहिंजे हिसाब सां जेको पंहिंजो कमु कराइनि था, पंहिंजे मुलाज़िम खे पघारां वग़ैरह टाइम ते ॾियनि था। उहो बसि इहो कमु आहे हिननि ब्लॉक थियनि, सीसी ब्लॉक लॻे या रोड ठही वञे। हे लाड़काणे ते रोड ख़राबु आहे, पर बारिशुनि में असांखे गोॾे खां वधीक पाणी बीहंदो आहे। ठीकु आहे सर। ठीकु। ये घिटी त असांखे 20 साल थी विया आहिनि। घर जेको आहे ईअं ईअं ॾिसणु वञा हिकु दफ़ो रोड ठहियो आहे, उन खां पोइ बसि ठहंदो रोज़ आसरा ठही बि। हीअ अव्हांखे तव्हांखे जेका लखी टाउन जी कारकर्दगी ऐं टाउन जे सफ़ाई अमले जी कारकर्दगी तव्हांखे ॾेखारियूं था पिया। हे ॾिसो तव्हां, गंदगीअ जा ढेर, नालनि में गंद लॻो पियो आहे। कंहिं क़िस्म जी का बि सफ़ाई जेका आहे तव्हांखे नज़र न ईंदी। तव्हांखे मां लखी टाउन जो जेको सफ़ाई अमले जी कारकर्दगी ऐं नओं जेको चेयरमैन आहे भुट्टो साहब, उन जी कारकर्दगी जा मनाज़र तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो। हीअ ॾिसो गंदगीअ जी सफ़ाई न थियण सबबि जेके नाला आहिनि उहे उथरी पवनि था ऐं इहो गंदो पाणी जेको आहे वञी करे घरनि में दाख़िल थिए।